बुकेरा शरीफ वेझो मुबैना पुलिस मुक़ाबिलो इश्तिहारी ॾोहारी खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर ज़ाहिद सोलंकी मूजिबि बुकेरा शरीफ वेझो हथियारबंदनि पुलिस में फायरिंग जे नतीजे में 15 केसनि में घुर्बल जवाबदार रमज़ान उर्फ़ रजू खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो। CIA पुलिस ज़ख़्मी ॾोहारी खे अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। पुलिस मूजिबि ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार ॾोहारी साथनि समेत ॾोह जे इरादे सां अंबनि जे बाग़ में वेठा हुआ। गिरफ़्तार ॾोहारी जा साथी फ़रार थी विया आहिनि। गढ़ी खैरो जे इमाम बारगाह कसर अब्बास में अस्करी ऑर्गेनाइज़ेशन पाकिस्तान तरफ़ां इज्तिमाई शादियुनि जी तक़रीब मुनक़िद कई वई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर माजिद गुलबड़ो मूजिबि 13 रजब इमाम अली अलैहिस्सलाम जी विलादत वारे ॾिहाड़े ते तक़रीब को ठाहे 15 ग़रीब नियाणियुनि जी इज्तिमाई शादी कराई वई। तक़रीब में क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी अॻवान जब्बार सिंधी, PP शहीद भुट्टो जे मामा मोहम्मद नवाज़ उमरानी, जस्कम जे बहराम खान लोहर, समाजी अॻवान आगा हुसैन अली उमरानी ऐं मोहम्मद रफ़ीक ब्रोही शिरकत कई। उन मौक़े ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि जो चवणु हो त जिते माण्हू 2 वक़्त मानी खाइण लाइ परेशान आहे, अहिड़े वक़्त में नियाणियुनि खे ॾाज ॾेई शादियूं कराइण कंहिं इनक़लाब खां घटि कोन्हे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जियां वाही पांधी में बि वधंदड़ महांगाई ख़िलाफ़ अवामी तहरीक जे सर ते मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जे कारकुननि पारां इस्पताल रोड खां शहर जे मेन चौक ताईं एहतजाजी रैली कढी हुक्मराननि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर ग़ुलाम नबी लग़ारी मूजिबि उन मौक़े ते अवामी तहरीक जे मरकज़ी अॻवाननि साजिद महेसर, नूर बानो मल्हा, नजीब महेसर उर्स ब्रोही ऐं ॿियनि अॻवाननि चयो त मौजूदा हुकूमत ग़रीब अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। अटे लटे ऐं अझे ॾियण वारनि ठल्हा दिलासा ॾेई हिकु दफ़ो ॿीहर बल्दियाती इलेक्शन में खटे 5 साल करप्शन करण जो सर्टिफिकेट वठी छॾियो आहे। अॻवाननि मुतालबो कयो त वधंदड़ हथरादू महांगाई ते कंट्रोल करे आम वाहिपे जी शयुनि ऐं पेट्रोल जी क़ीमतुनि जा अघ घटाया वञनि। टंडोआदम तालके थाणे जी हद देह में वाक़िए ॻोठ वज़ीर ख़ान मरी जे रहंदड़ मरी बिरादरी पारां मीडिया क्लब पहुची थहीम बिरादरी ख़िलाफ़ एहतजाज कयो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल्ला बिहड़ मूजिबि एहतजाज जी अॻवानी कादिर बख्श मरी, करीम ख़ान मरी, सईद ख़ान मरी, प्यारो ख़ान मरी, अब्दुल रज़ाक जतोई ऐं ॿियनि कई। हुननि मीडिया ॾों दाहींदे चयो त गुज़िरियल जुमे वारे ॾींहुं हू ज़मीन ते हुआ त जवाबदारनि अली शेर थहीम, हाजी थहीम, अरशद ऐं ॿियनि हमलो करे 4 ॼणनि खे ज़ख़्मी कयो। पुलिस उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई बजाए तहफ़्फ़ुज़ करे रही आहे। हुननि चयो त PP जा पुराणा वर्कर आहियूं। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वफ़ाक़ी वज़ीर शाज़िया मरी इंसाफ़ करे जवाबदारनि खे गिरफ़्तार कराइनि। टंडोआदम जे जदीद ख़ांगी स्कूल जी शानदार इफ्तिताही तक़रीब शहर जे मोज़िज़ शख़्सियतुनि शिरकत कई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल्ला बिहड़ मूजिबि टंडोआदम में जदीद तरीन ऑडियो वीडियो कंप्यूटराइज़्ड सिस्टम सां लाॻापियल डी फोकस स्कूल कैंपस जो शानदार इफ्तिताह कयो वियो। इफ्तिताही तक़रीब में स्कूल जे ॿारनि ऐं वालिदैन खां सवाइ शहर जे मोज़िज़ शख़्सियतुनि शिरकत करे केक कटियो। उन मौक़े ते राशिद हुसैन रांझाणी ऐं एडमिनिस्ट्रेटर इफ़्तिख़ार बेग सहाफ़ियुनि खे ॿुधायो ॿियनि शहरनि जियां टंडोआदम में बि ही पहिरियों स्कूल आहे जेको मोंटेसरी खां एलिमेंट्री क्लास जे ॿारनि खे ऑडियो वीडियो कंप्यूटराइज़्ड सिस्टम सां लाॻापियल तालीम ॾिनी वेंदी। ख़ासि महिमाननि में UK मां आयल ख़लील मंसूरी फैमिली सां गॾु शिरकत कई, जॾहिं त असिस्टेंट कमिश्नर मिठी, अब्दुल हमीद मुग़ल मिर्ज़ा, इशफ़ाक़ बेग, प्रोफेसर अहमद बिलाल गौरी, डॉक्टर राशिद कुरैशी ऐं ॿियूं शख़्सियतूं मौजूदु हुयूं। ठारूशाह में अच्छी मस्जिद रोड ते मुबैना पुलिस मुक़ाबिलो, हिक मंशियात फ़रोश खे गिरफ़्तार करण जी दावा। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अलहरिनो सोलंकी मूजिबि पुलिस मुबैना मुक़ाबले में हिक मंशियात फ़रोश गुलज़ार उॼण खे गिरफ़्तार करे संदसि वटां हिकु क्लाशनकोफ, हिकु पिस्टल ऐं 106 गोलियूं हथ करण जी दावा कई आहे। पुलिस सरकारी फ़रियाद ते ड्यूटी अटकाउ ऐं 13 ॾींहं जा धार केस दाख़िल करे वरिता। इल्ज़ाम हेठि आयल नौजवान गुलज़ार उॼण जे पीउ मंसूर उॼण ॿुधायो त संदसि पुटु पंहिंजी माल जे वाड़े ते चौकी ॾेई रहियो हो त बदनाम पुलिस अहलकार शाहिद कल्होड़ो ऐं अजमल ख़ानज़ादे अची झेड़ो करे तशद्दुद जो निशानो बणाए खेसि खणी विया ऐं कूड़ा केस दाख़िल कया आहिनि। IG सिंध इंसाफ़ करे